इनकम्प्लीट एक्सेप्टेंस ॿियनि माण्हुनि खे अधूरे तरीक़े सां माण्हू क़बूले एक्सेप्ट करे ऐं मञे। इन जो मतिलबु इहो आहे त असां जिन बि रिश्तनि में हूंदा आहियूं, चाहे उहो ज़ाल जो मुड़ुस जो हुजे, ससु जो नुंहुं जो हुजे, ॿिन्ही दोस्तनि जो पाण में रिश्तो हुजे, उहे रिश्ता तॾहिं हलंदा आहिनि जॾहिं असां हिक ॿिए खे एक्सेप्ट कयूं पूरे जा पूरा, मुकमिल तौर ते असां हिक ॿिए खे मञूं ज़हन में त जेको आहे जहिड़ो आहे इहो उनखे ईअं ई असांखे मञिणो आहे, ईअं ई उनखे एक्सेप्ट करिणो आहे। मिसाल जे तौरु अगरि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे, उहो जेको आहे कंहिं दोस्त सां कोई बहस कनि था कंहिं ॻाल्हि ते, त कॾहिं कॾहिं ॿिए दोस्त जी इहा उमेदु हूंदी आहे त जेको मां चवां थो इहा ॻाल्हि सही आहे, हिन खे मञणु घुरिजे। उहो इहो एक्सेप्ट न कंदो आहे त हिन माण्हू जा पंहिंजा ख़्याल आहिनि, पंहिंजी सोच आहे। दुनिया में जेके बि माण्हू आया आहिनि हर को मुख़्तलिफ़ आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे ऐं उहा सोच उन लाइ सही आहे, उहो सही थो सोचे। असां हरूभरू जॾहिं इहा कोशिशि कंदासीं ॿिए खे मञायूं त मां सही आहियां, मुंहिंजी सोच सही आहे, असां बेसिकली छा था कयूं, असां उनखे एक्सेप्ट नथा कयूं, उनखे क़बूलियूं न थिया त हुनजी सोच बि ओतिरी अहम आहे जेतिरी मुंहिंजी सोच आहे, हुनजी सोच एतिरी सही आहे जेतिरी मुंहिंजी सोच आहे। माना उनखे असां अधूरो मञियो आहे, अधूरो पंहिंजो सम्झो आहे। असांखे सही पंहिंजो सम्झणो आहे, असांखे सही उनखे एक्सेप्ट करिणो आहे त उनखे ईअं ई एक्सेप्ट कयो जीअं आहे। जीअं असां ॿियनि ॻाल्हियुनि खे असां एक्सेप्ट कयूं था, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो जेकॾहिं रंग जो घटि हुजे, चवंदासीं का वॾी ॻाल्हि न आहे, जेको बि आहे मुंहिंजो दोस्त आहे। जेकॾहिं उहो कद में नंढो हुजे त इहो मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे मञिणो आहे, नंढे ऐं वॾे जी ॻाल्हि न आहे। पर जॾहिं ॿियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, जीअं सोचूं थियनि थियूं, असां उहे एक्सेप्ट नथा कयूं पिया ऐं पोइ उन करे दुखी रहूं था, छो त पोइ कावड़ बि अचे थी, उहो नथो मञे मुंहिंजी ॻाल्हि। तहिड़े तरीक़े सां घर में अगरि ॾिसिजे, अगरि ससु ऐं नुंहुं हुजे, ये ज़ाल ऐं मुड़ुसु हुजे, ॿ भाउर हुजनि, ॿ भेनर हुजनि, हर कंहिंजूं सोचूं मुख़्तलिफ़ आहिनि, मालिक मुख़्तलिफ़ माण्हू ठाहिया आहिनि। अगरि रिलीजियस तौर सां ॾिसिजे, अगरि मज़हबी तौर सां ॾिसिजे ऐं अगरि साइंसी तौर सां ॾिसिजे त उहे जीन्स डिफरेंट आहिनि। हिकु जीन जेनेटिक मटीरियल जा माण्हू ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, हर जूं सोचूं बि मुख़्तलिफ़ आहिनि। हर कंहिं ज़िंदगी में जेके ॾुख ॾिठा आहिनि, तरीक़ा ॾिठा आहिनि, उहे बि मुख़्तलिफ़ आहिनि। उहे पंहिंजे तरीक़े सां सोचनि था पिया। त अगरि असां ॿियनि सां सही हलणा आहिनि, रिश्ता सही हलाइणा आहिनि, असांखे परेशान न आहे रहणो, त ॿिए खे पूरे जो पूरो पंहिंजो सम्झणो आहे, एक्सेप्ट करिणो आहे ऐं ॿिए खे जेको आहे मञिणो आहे जीअं आहे उअं ई, पूरे जो पूरो। हाणे अगरि असां ॾिसूं त जेकॾहिं असां उहो नथा कयूं पिया, हिकिड़े मिंट लाइ सोचो असां नथा मञूं पिया, जेको ॾाढो घणो आम आहे। असां पोइ केतिरा बहस हलंदा आहिनि, कंहिं बि दावत में वेंदव त पिया बहस कंदा, जीअं मिसाल पॉलिटिकल बहस शुरू कंदा। हिकिड़े माण्हू जो हिकिड़ो ख़्यालु आहे त हीअ पार्टी सही आहे, ॿिए माण्हू जो हीअ ख़्यालु आहे त हीअ पार्टी सही आहे। पोइ के उन बहसनि में एतिरो हलिया वेंदा आहिनि जो बाक़ाइदा गुस्सा कंदा आहिनि, झेड़ा थी पवंदा आहिनि पार्टियुनि में, छो त एक्सेप्ट नथा कनि ॿिए खे। हिक ॿिए खे एक्सेप्ट करणु घुरिजे। उहो तुंहिंजी सोच ठीकु आहे, मां पंहिंजो ख़्यालु रखां थो, तुंहिंजो ख़्यालु ठीकु आहे, तूं पाण सही सोचे थो, मुंहिंजी नज़र में हीअ ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे मूंखे हीअ ॻाल्हि वणे थी पई। ऐं अगरि ॿियो नथो मञे त जीअं चइबो आहे डेमोक्रेटिक रूल आहे, जेको सेक्युलर रूल आहे, जेको जमहूरी तरीक़ो बि इहो आहे त एक्सेप्ट करिणो आहे। हाणे ॾिसो त अगरि रिलीजियस तरीक़े सां ॾिसिजे त बि ॿिए खे एक्सेप्ट करिणो आहे, ॿिए खे मञिणो आहे। साइंसी तरीक़े सां ॾिसिजे त माण्हू मुख़्तलिफ़ आहिनि, जेको आहे जेनेटिक मटीरियल ॿियो आहे, हर कंहिंजी जेको बनावट ॿी आहे, तंहिं करे बि एक्सेप्ट करिणो आहे। ऐं अगरि जेकॾहिं ॾिसिजे त पॉलिटिकल तरीक़े सां ॾिसिजे त जेको आहे डेमोक्रेटिक तरीक़ो ॿियो चए थो त तव्हां हर कंहिंखे उअं ई एक्सेप्ट कयो जीअं आहे, फुल पूरो, इहे न आहे त इनकम्प्लीट एक्सेप्ट कयो। ऐं अगरि सूफ़ियाना तरीक़े सां ॾिसिजे त मां जीअं ॿुधायो त हर माण्हू में मालिक वेठो आहे, हर माण्हू मालिक जी पैदावार आहे। अगरि उहो ॾिसबो त बि उन माण्हू खां माण्हू नफ़रत बि न ईंदी, गुस्सो बि न ईंदो ऐं उहो चवनि त भई हिन जो पंहिंजो ख़्यालु आहे, हिन जी पंहिंजी जेका आहे सोच आहे, मूंखे रिस्पेक्ट आहे हिन जी सोच लाइ। हाणे हिकिड़ो इहो बि तरीक़ो हूंदो आहे जो माण्हू अनहैप्पी रहंदा आहिनि, ख़ुशि न रहंदा आहिनि, त ॿिए खे पूरो एक्सेप्ट न कंदा आहिनि, पोइ घर में झगड़ा झटा ॿिया मसइला शुरू थींदा आहिनि। ऐं अगरि असांखे इम्प्रूव करिणो आहे पाण खे,
त असां आइडेंटिफाई कयूं, पाण खे ॾिसूं त छा मां ईअं त न आहियां त मां माण्हुनि खे एक्सेप्ट नथो कयां, पाण खे ई सम्झां थो त मां सही आहियां, मुंहिंजियूं ॻाल्हियूं सभु सही आहिनि, मुंहिंजी सोच सही आहे। अगरि ईअं सोचींदो माण्हू त पोइ हुनखे ख़बर पवंदी, हिकु दफ़ो असां आइडेंटिफाई कंदासीं, असां सुञाणंदासीं पाण खे त इहो मूं में प्रॉब्लम आहे, असां ठीकु बि करे सघंदासीं। पोइ हुन जा ॿिया तरीक़ा हूंदा आहिनि, जीअं कापी ऐं पनो खणी जेको आहे वेहिजे ऐं पेन खणी वेहिजे त ॾिसजे अगरि कॾहिं कॾहिं मां इहे ॻाल्हियूं कयां थो, पोइ कीअं इम्प्रूव कयां, त उन माण्हू इम्प्रूव बि करे सघंदा आहिनि। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं अगरि तव्हांखे के कमेंट्स हुजनि त हेठि कमेंट्स में लिखी सघो था। महिरबानी तव्हांजी।